बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो ख़ादिम सदाम हुसैन। हिकु बहितरीनु टॉपिक सां गॾु उहो टॉपिक जेको अॼु असांजे ग्रुप मां हिकु स्टूडेंट असांखे मोकिलियो यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसी उन चयो त असांखे इन टॉपिक ते लाज़मी शेयर कयो। तमामु बहितरीनु टॉपिक आहे ऐं उन जी आसानी जे लाइ जंहिं मोकिलियो आहे टॉपिक एतिरो सिंपल करे सम्झाए रहियो आहियां। किथे बि तव्हां इहा शइ सिंपल न पढ़ी हूंदी न ॾिठी हूंदी, बिल्कुलु इहे सिंपल नमूने। उहो टॉपिक हुयो उन स्टूडेंट लिखियो, सर सम्झायो असांखे सेंटेंस, फ्रेज़ ऐं क्लास छा थींदा आहिनि। सेंटेंस, फ्रेज़ एंड क्लॉज। बिल्कुलु सिंपल टॉपिक आहे। असांखे हिकु स्टूडेंट मोकिलियो आहे, उनखे डिफाइन कयूं था। इंशाल्लाह उनखे बहितर नमूने सम्झ अची वेंदो। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेका ॻाल्हि सुवालु करिणो हुजे, जीअं असांखे सुवालु मोकिलियो आहे हिकु स्टूडेंट तरफ़ां, उनखे हल करे ॾियूं था। इंशाल्लाह जेको तव्हांजो बि सुवालु उनखे बि हल कंदासीं। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो। अचो त हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हटी वेंदासीं। न त हाणे सेंटेंस पाण पहिरियों पढ़ी आया आहियो, हिकु दफ़ो पाण पोइ हिते पढ़ी आया आहियूं त सेंटेंस हूंदो छा आहे। सेंटेंस ग्रुप ऑफ वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्स which shows complete meaning। इन सम्झो कंप्लीट मीनिंग या कम अज़ कम हिकिड़ो उन में इंफिनाइट वर्ब हुजे, उहो असांजो सेंटेंस थींदो आहे। फॉर एग्जाम्पल, आई स्टडी, आई रीड, यू कुकड द मील या द फूड, इहो असांजो आहे सेंटेंस। उन खां पोइ जेको ॿियो टॉपिक आहे असांजो फ्रेज़। फ्रेज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स with or without finite verb which makes some sense but can't give complete meaning is called phrase। उनमें कंप्लीट असांखे मीनिंग न मिलंदी आहे फ्रेज़ में। फॉर एग्जाम्पल असां हिकिड़ो ते जुमिलो लिखूं था पिया, कंप्लीट जुमिलो लिखंदासीं। अब्दुल्ला laugh in the class। ये असांजो कंप्लीट जुमिलो आहे जेको इन सम्झो क्लास आहे। पर हिते पाण मिसाल सम्झण जे लाइ जेकॾहिं असां कटे छॾियूं हिते अब्दुल्ला खे कटे छॾियूं, लाफ खे कटे छॾियूं, इन द क्लास, हिन में असांखे ख़बर न पए, माना ख़बर न पए पियो डूअर ऑफ वर्ब केरु आहे या छा कमु थिए थो पियो, एक्शन जी बि ख़बर न हुजे, उहो असांजो फ्रेज़ हूंदो आहे सिंपली। जीअं पाण हिकु ॿियो एग्ज़ाम्पल लिखूं हिते, फ्रेज़ जो एग्ज़ाम्पल लिखूं था। लास्ट इवनिंग इन 2 hours, इहो असांजो फ्रेज़ हूंदो आहे। उन खां पोइ जेको थर्ड वन असांजो क्लॉज आहे। A group of words that form a part of sentence and has a subject and finite verb, its own is called clause। हिन में असांखे कंप्लीट ख़बर हूंदी आहे त माना हिन में पूरो जुमिलो हूंदो आहे असांजो। पाण क्लास लिखूं था पिया, अब्दुल्ला laugh in the class। क्लास में पाण ख़बर हूंदी पंहिंजो वर्ब छा आहे ऐं उनजो डूअर केरु आहे, सब्जेक्ट छा आहे। ऐं सिंपली जेकर इन्हनि पाण डिफरेंस कयूं फ्रेज़ ऐं वर्ब में, फ्रेज़ में वर्ब जी बि ख़बर न हूंदी, सब्जेक्ट जी बि ख़बर न हूंदी, सिर्फ़ु लास्ट इवनिंग इन 2 hours इहे शयूं हूंदियूं आहिनि। इहा ख़बर न पवंदी आहे त एक्शन जुमिले में छा थी रहियो आहे या जुमिले में एक्शन करण वारो केरु आहे। मेहरबानी, उम्मीद त टॉपिक समझ अची वियो हूंदो या हिकु दफ़ो इनखे दोहरायूं था पिया ताकी
जेका ॻाल्हि सम्झ में न आई आहे त उहा अची वञे। अॼु हिकिड़ो टॉपिक मोकिलियो वियो असांखे मैसेज कयो वियो असांजे शागिर्द जे तरफ़ां, ॿुधायो वियो त उन्हनि चयो त असांखे ॿुधायो त सेंटेंस, फ्रेज़ ऐं क्लाज़िस छा आहिनि। असां उनखे पहिरियों ॿुधाए छॾियो आहे त सेंटेंस छा हूंदो आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स जंहिंमें हिकिड़ो फिनाइट वर्ब हुजे उहो असांजो सेंटेंस हूंदो आहे, या ग्रुप ऑफ वर्ड्स वो शोज़ कंप्लीट सेंस। आई स्टडी, यू कुक्ड फूड, इहे असांजा सेंटेंस थी विया ग्रुप ऑफ वर्ड्स मिली करे। उन खां पोइ फ्रेज़ में ख़बर न हूंदी आहे त वर्ब छा आहे, उनजो कमु कंदड़ सब्जेक्ट छा आहे। जीअं पाण मिसाल ॾिनोसीं, इन द क्लास लास्ट इवनिंग इन 2 hours। क्लास में सब्जेक्ट बि ज़ाहिर हूंदो आहे, कमु करण वारो वर्ब बि ज़ाहिर हूंदो आहे। इन द क्लास ऑब्जेक्ट बि ईअं सम्झो असांजो ज़ाहिर हूंदो आहे। थोरो फ़र्क़ु आहे इन्हनि ॿिन्हिनि में। उमेद त सम्झ अची वेंदो। त सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जंहिं ॻाल्हि सम्झ में न अचे असांजे व्हाट्सअप नंबर ते मैसेज कयो। को टॉपिक पुछिणो हुजे, का ॻाल्हि चवणी हुजे, मोस्ट वेलकम। महिरबानी।